नाज़रीन वेलकम बैक। मुजीब साहब सां शाह साहब सां गुफ्तगू हलंदी। शाह साहब, ॻाल्हि इहा आहे त कराची सिंधुनि जो सभ खां वॾो शहर, तव्हां चओ पिया पठाण बि तमामु वॾो, यानी पोइ पठाण जो बि सभ खां वॾो शहर, शायदि बलोचनि जो बि सभ खां वॾो शहर, उर्दू ॻाल्हाईंदड़ जी आबादी बि वॾे पैमाने ते सभिनी। फ़िलहालु असां उन्हनि खे ज़ारी ॻाल्हि आहे सिंधियुनि में था शामिलु कयो, पर उर्दू ॻाल्हाईंदड़ हिकिड़ी अलॻि जेको आहे पंहिंजो हिकिड़ी परसेप्शन हिकिड़ो आहे। यानी कराची इलीगल इमिग्रेंट्स बि सभ खां वॾो शहर आहे, इलीगल इमिग्रेंट्स जो बि शायदि पाकिस्तान में ज़ारी ॻाल्हि, पर इहो हिकिड़े ई वक़्तु पोइ हेॾनि कम्यूनिटीज़ जो तमामु वॾो शहर ई तमामु घणी कॉम्प्लिकेटेड। इन जे करे मक़ामी जेका आबादी आहे, जेके सिंधी आहिनि, उहे कंहिं बि कॉम्पिटिशन में कोन्हनि। का माना जॉब का बि ख़ाली थिए थी जेकॾहिं कंहिं बैंकनि में आहे या एग्ज़ीक्यूटिव जी जॉब आहे, ॿियूं जेके प्राइवेट कंपनीज़ आहिनि, माना जेके प्रोविंशियल गवर्नमेंट जूं न आहिनि, ॿियूं जॉब्स जेके आहिनि, इंडस्ट्री आहे, ॿी आहे, उन में त नुमाइंदगी आहे ई कान। असांजो माण्हू उन्हनि में त एब्ज़ॉर्ब ई नथो थी सघे पियो, ऐं न को कॉम्पिटिशन में अची थो सघे। तव्हां हिते मल्टीनेशनल्स केतिरियूं आहिनि, उन में जेके हाईली पेड जॉब्स आहिनि या बैंक्स जेके आहिनि, उन में तव्हां रेशो लॻायो त असांजा अटे में लूण जे बराबरि माण्हू तव्हांखे नज़र ईंदा। त असांजी क्वालिटी ऑफ लाइफ ऐं क्वालिटी ऑफ एजुकेशन जेका आहे, इहा प्रोविंशियल गवर्नमेंट जी जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे, उहा सफ़ा डिस्ट्रॉय थी वई आहे। असां हिते मुक़ाबिलो नथा करे सघूं, जेकॾहिं आहिनि बि त इफेक्टिव न आहिनि। सियासी तौर ते बि जेके ॿियूं पार्टियूं आहिनि, जेतिरियूं वधीक इफेक्टिव आहिनि, असांजा माण्हू जेके आहिनि एतिरा इफेक्टिव न आहिनि। जेको MQM जहिड़े नमूने में जलसा जुलूस कराए थी, या ॿिया ॿियूं पार्टियूं आहिनि, पठाण आहिनि, बलोच आहिनि, अधु बलोच त ख़ैर सिंधी आहिनि, उन में शुमार थियनि था, पर उहो एतिरो इफेक्टिव आहे जेतिरो हिकिड़ो शाह साहिबु इफेक्टिव हुजण जो सवाल आहे। पर मां वापसि ईंदुसि घरशुमारी ऐं आदमशुमारी सां जेकी लाॻापियल शइ आहे, त हिकिड़ो शहर जेको हेॾनि कम्यूनिटी जो वॾो शहर हुजे थो, उन में जॾहिं इहा डिमांड अचे थी तव्हांजी त इलीगल इमिग्रेंट्स खे बि कढो, ठीकु आहे, उनखे अलॻि ॻणप कयो, ॿियनि सूबनि जी आबादी जेकी आहे उनखे बि कंहिं अलॻि खाने में रखो, ऐं उहा आबादी रखंदड़ माण्हू इहा क्लेम कनि था त हीउ पाकिस्तान में असांजो सभ खां दुनिया में सभ खां वॾो शहर आहे। इहा सूरत तमामु कॉम्प्लिकेटेड थी नथी वञे? कीअं हल कीअं निकिरंदो? कॉम्प्लिकेटेड त आहे, पर मसइले जा हल बि निकिरी सघनि था, निकिरी सघनि था। ऐं ॿी ॻाल्हि त हुकूमतूं कढंदियूं आहिनि, ऐं पर जे हुकूमत नाहिल हुजे, हुकूमत लातालुक हुजे, ऐं हुकूमत बेख़बर हुजे, ॾिसी वाइसी बेख़बर हुजे, त अञा बि हिन खां वधीक माइग्रेंट्स हिते अची सघनि था। जे अगरि हिन वक़्तु कंट्रोल न कयो, पहिरीं हज़ारनि में हुआ, पोइ लखनि में थिया, हाणे लखनि में थी सघे थो इन फ्यूचर करोड़नि में थी वञे। उन करे जे अगरि हिन वक़्तु हिननि खे ॿुजो ॾिनो वियो, हिन वक़्तु हिननि जे रोक जे लाइ को रस्तो कढियो वियो, त यकीनन अॻियां हली थींदा। अगरि ईअं वधीक रोक जी ॻाल्हि था कयो न साईं, हिकिड़ो स्टेज थियो त वधीक अचण खे रोकियो। हिन वक़्तु जेके मौजूदु आहिनि, हिन वक़्तु असांजो फोकस वारी ॻाल्हि आहे उहा, उनजे लाइ तव्हां वटि हल छा आहे? हुकूमतूं इम्प्लीमेंट कंदियूं, तव्हां दानिश्वर अकुलमंद माण्हू, तव्हां वटि सजेशन छा आहे, तव्हां वटि तजवीज़ छा आहे? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हिते सिंध में घणी लॾ पलाण थींदी रही आहे, लॾ पलाण अची परमानेंट सेटल बि थी विया आहिनि। असीं सम्झूं था त जेके माण्हू परमानेंट हिते सेटल थी विया आहिनि, उन्हनि खे असिमिलेट करणु घुरिजे सिंधियुनि खे, यानी असां उन्हनि खे बि घुरिजे त पंहिंजो पाण खे पंहिंजी शनाख़्त सिंध सां जोड़े करे उन जा सभु हक़ पंहिंजा हासिलु कनि, पंहिंजी सिंधी शनाख़्त कराइनि। उर्दू स्पीकिंग आबादी जे लाइ त असांजो इहो ई आहे डिमांड, त बाबा भले उर्दू ॻाल्हायो, तव्हांजे घरनि में सभु शइ आहे, पर तव्हां पहिरीं पंहिंजो पाण खे सिंधी त सॾायो, त बहसियत ते तव्हां क़ौमियत जे तौर ते पाकिस्तान में तव्हां आहियो। इहा ई शनाख़्त असीं ॿियनि धुरनि जे लाइ, असां वटि सियासी रस्तो इहो आहे। ॾिसो, न अफ़गानी ग़ैर मुल्की आहिनि, पश्तून अलॻि शइ आहे, अफ़गानी ग़ैर मुल्की आहे। ॾिसो, अफ़गानी ग़ैर मुल्की आहे, उनखे उन साॻी कैटेगरी में न रखो। छो त इवन अफ़गानी जेको हिते अचो आयो आहे कराची खे, इवन उनखे पेशावर जे भरिसां नथो वेहणु ॾिनो वञे, त उहो कीअं था असीं पश्तून जेको आहे सो हिते अची हिननि खे जेको आहे, तव्हां चओ था त पठाण जे करे पाण पंहिंजी आइडेंटिफिकेशन
सिंध सां जोड़े सिंधी यकीनन ॾिसो हिते 40-30 सालनि जे प्रोसेस में हिकिड़ा पंजाबी आबादकार आहिनि उहे आया आहिनि हिते सेटल थी विया आहिनि हिते पढ़नि था लिखनि था ज़मीन हुननि जा मुस्तक़िल मफ़ादात हाणे सिंध सां जुड़ी विया आहिनि उहे जेके बि असांखे सही था असां त उन्हनि खे वेलकम करियूं था असीं त उन्हनि खे करियूं था इहो ई रस्तो साईं ॻाल्हि आहे त हिकिड़ियूं क़ौमूं हूंदियूं आहिनि एॾियूं स्ट्रॉन्ग हूंदियूं आहिनि ऐं उन में शामिलु थियण जा इकनॉमिक बेनिफिट्स ऐं कल्चरल बेनिफिट्स मिलंदा आहिनि जीअं तव्हां जेकॾहिं अमेरिका में वञो यूनाइटेड स्टेट्स में त तव्हां उते चाहींदव त अमेरिकन थी करे उते रहो हेॾो वॾो स्ट्रॉन्ग नेशन जर्मनी आहे ॿिए नंबर ते पॉपुलेशन यूनाइटेड स्टेट्स जी जेकॾहिं इंग्लैंड खां पोइ आहे त उहा जर्मनी जी आहे पर हाणे कोई कान की जर्मन या उहो नथो सॾाए पियो सभु अमेरिकन छाकाणि अमेरिकन थियण में हुननि खे जेका बेनिफिट्स मिलनि था फ़वाइद मिलनि था उहे ॿिए सूरत में नथा मिलनि हिते त इहो आहे त तव्हां जेकॾहिं आइसोलेट थी वियो आहे तव्हांजा जेके लीडर आहिनि जेके तव्हां वोट ॾेई असेंबलियुनि में था मोकिलियो पिया जीअं पीपल्स पार्टी आहे सिंधियुनि जी नुमाइंदा जमात उहा ई आहे ॿिए खे त वोट ई कोन थो मिले सो उहे जॾहिं इंट्रस्ट न आहिनि इन ॻाल्हि में ऐं उहे कंहिं क़िस्म जो बि ॿी क़ौम खे को फ़ाइदो इन मां नथो मिले पियो त पोइ हू त पंहिंजी आइडेंटिटी बरक़रार रखनि था हो त जेकॾहिं चवंदा त मां मुहाजिर आहियां त उनखे MQM वारा प्रोटेक्ट कंदा उनखे उन मां बेनिफिट मिलंदो जे उहो चए मां सिंधी थो थियां त उन में त हुनखे को बेनिफिट कोन थो मिले त ही इकनॉमिक फैक्टर्स बि आहिनि ऐं कल्चरल ॿई शयूं एतिरी स्ट्रॉन्ग हुजनि जो ॿियूं वॾा सेक्शन्स अट्रैक्ट कनि जीअं मर्ज थियनि उहे माण्हू ऐं ॿियो त छा आहे त इकनॉमिक फील्ड में असां तमामु पुठिते रहिजी विया आहियूं उहो वॾो तमामु हिकिड़ो फैक्टर आहे अमली शक्ल त सही आहे मतिलबु हिकिड़ो बि पॉइंट इहो आहे मतिलबु इहा ख़्वाहिश त थी सघे थी ठीकु आहे पर ॾिसंदासीं त मुस्तक़बिल में तव्हां सियासी रस्तो पुछियो असां तव्हांखे सियासी रस्तो ॿुधायो हाणे ॻाल्हि आहे त ईअं त कोन्हे अथॉरिटी आऊं कोन आहियां गवर्नमेंट एग्ज़ैक्टली पर बसि इहो आहे त ज़िम थी वञनि ठीकु आहे मतिलबु जेके माण्हू पाण खे मुस्तक़िल हिन धरतीअ सां ॻंढनि उनजे लाइ त ठीकु आहे पर हींअर अहिड़ो शहर जिन में हेॾी वॾी ह्यूज पॉपुलेशन्स को प्रैक्टिकल का शक्ल त हुजे तव्हां जॾहिं डिमांड कंदव त छा कंदव ॾिसो डिमांड जी ॻाल्हि इहा आहे त हिते तव्हां जो कराचीअ में ख़ुदि अहिड़ियूं कम्यूनिटीज़ पठाणनि जूं बि रहनि थियूं पंजाबियुनि जूं बि रहनि थियूं जेके असली उतां आया हिते सेटल थिया उहे असां सां बि हींअर मिलनि था चवनि था असीं बाबा सिंधी आहियूं असांखे 50 साल थी विया आहिनि असांजो ॿियो नसुल थी वियो आहे कंहिंखे 40 साल थी विया आहिनि कंहिंखे 30 साल थी विया बाबा असीं हिते सिंधी आहियूं असां पंहिंजी शनाख़्त हिते कयूं असांखे हिन ज़मीन तहफ़ुज़ ॾिनो असांखे हिन रोज़गार ॾिनो असां उन करे असीं सिंधी आहियूं पंहिंजो सॾाइनि था ऐं हिन सां कतई मुमकिन कोन्हे हा हुकूमत जा जेके हुअण में जेके अगरि उन्हनि खे मिलंदी त वधीक माण्हू ज़ौक़ सां ऐं शौक़ सां ईंदा पर उन जे बावजूद बि हिकिड़ा माण्हू रियलिस्टिक बि आहिनि जेके इन ॻाल्हि खे मञीनि था त हिन जे हिते जे मक़ामी आबादी सां गॾिजी रहण में असांजो फ़ाइदो आहे हू सम्झनि था त रुॻो उन्हनि जो फ़ाइदो न आहे पर मुक़ामी आबादी में रहण सां हुननि जा बि हक़ हिन ज़मीन ते वधी था वञनि हलिया उन करे इहो बि हिकिड़ो रस्तो आहे असीं हिन खे कोन था सम्झूं त एतिरो लातालुक आहिनि एतिरो कोन्हनि ओके मुंहिंजी साहिबु छा तव्हां वटि प्रैक्टिकलिटी छा आहे हिकु ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कीअं इहो पाण डिस्टिंग्विश करे सघंदासीं त कहिड़ा माण्हू पाण खे हिते कनेक्ट कनि था कहिड़ा नथा कनि हीअ जेका घरशुमारी आहे इन में साईं जन जॾहिं बैकवर्ड कयो नेशनल त इहा ऑलरेडी कंट्रोवर्शियल थी वई डू यू थिंक हाणे हिन में ख़तरो इहो ई आहे त जेके उर्दू स्पीकिंग एरियाज़ आहिनि असांखे ख़तरो उन इलाइक़नि मां आहे उते हिकु घर जी जाइ ते जेकॾहिं 10 घर था ॾेखारनि त सुभाणे वरी पॉपुलेशन बि उन में जॾहिं पॉपुलेशन जी ॻणप थींदी त उहे मां सम्झां थो त उहो ॾहण ते उन्हनि इलाइक़नि में ॾेखारींदा त उन में छा थींदो त जेकॾहिं तालको हैदराबाद जो आहे त उनजी पॉपुलेशन घटिजी वेंदी तालको लतीफ़ाबाद आहे या ॿियो कोई उर्दू स्पीकिंग इलाइक़ो आहे त उन आबादी वधी वेंदी माना वोटनि जे हिसाब सां सीटुनि जे हिसाब सां जे प्रोविंशियल सीटूं आहिनि उन्हनि जे हिसाब सां बि उन्हनि इलाइक़नि जूं सीटूं वधी वेंदियूं माना गवर्नमेंट जी नुमाइंदगी बि उन्हनि इलाइक़नि जी वधंदी जंहिंजी आबादी वधीक हूंदी एग्ज़ैक्टली सही ॻाल्हि सो उन में छा आहे त अल्टीमेटली जेको ही रेशो हले थो प्रोविंशियल असेंबली में
60-40 जो या जेको आहे इहो रेशो जीअं पोइ तीअं घटिबो वेंदो ऐं अल्टीमेटली छा थींदो जेकॾहिं सब्सटेंशियली वॾो नंबर ॾेखारे था वञनि पिया त थी सघे थो 50-50 थी वञे उर्दू स्पीकिंग जो ऐं जेके सिंधी स्पीकिंग जो मतिलबु शहरी ऐं ॿाहिराड़ी इलाइक़ा थींदा न शहरनि में बि त विरासत थींदी शहर जे अंदरि बि त विरासत थींदी शहरी ऐं ॿाहिराड़ी छड़ो त न थींदा पर शहरनि में जीअं 4 तालुका आहिनि हैदराबाद जा कासिमाबाद आहे लतीफ़ाबाद आहे जंहिं तालुके जी आबादी घणी थींदी त उनखे सीटूं वधीक मिलंदियूं दैट्स वेरी इंपॉर्टेंट पर शादाब हाणे मतिलबु इहो आहे त इन नुक़्ते ते अञा ॻाल्हाईंदुसि पोइ तव्हां ॻाल्हायो हिकु त 2.5 लख जी आदमशुमारी ते हींअर 2.25 लख ते सूबाई असेंबली जी हिकिड़ी सीट थी 5 लखनि ते क़ौमी असेंबली जी सीट थी त ईअं सम्झो त जिते जिते आबादी वधंदी आदमशुमारी सां या डायरेक्टली रिलेटेड आहे त अगरि 1 करोड़ जी जाइ ते अगरि 2 करोड़ हिते जी आदमशुमारी थी वञे त सूबाई असेंबलियुनि में हिते जी नुमाइंदगी केतिरी रहंदी ऐं क़ौमी हक़ीक़ी तौर ते आदमशुमारी जे बुनियाद ते अगरि थिए थी त इन में को बि हर्ज कोन्हे आबादी पर अगरि जाली नमूने सां इहा थिए थी इहो केॾो ग़लति थींदो सो इहो ई कंसर्न आहे जंहिंखां असांजा वीचारा पीपल्स पार्टीअ जा हुकुमरान जेके आहिनि सो बेख़बर अणॼाण लातालुक ऐं इहे रहनि था आख़िरी न असली सुवाल ई इहो आहे ॿ शयूं असांजे हिन सां रिलेटेड आहिनि हिकिड़ो असांखे जेको जेको असांजो सेंसस जो मरलो आहे इहे 2 शयुनि सां डायरेक्टली माना मसइले में हिकिड़ो असांजी सियासी नुमाइंदगी ॿी असांजी इक़्तिसादी असां में इक़्तिसादी हिसेदारी फेडरेशन जे अंदरि तव्हांखे जेतिरी पॉपुलेशन तव्हांजी हूंदी उन जे हिसाब सां तव्हांखे हिन वक़्तु असांखे हिकिड़ो चैलेंज इहो आहे त पाकिस्तान जे अंदरि हक़ीक़ी असांजी आदमशुमारी थिए त असांखे इक़्तिसादी बेनिफिट्स मिलनि टाइम सफ़ा जेको आहे पाण ख़तमु करे चुका रुगो बसि हिकिड़े हुन में त हीअ त ट्रांसपेरेंसी न थी तॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कई छा फ़ौज कराए छा बसि जस्ट वन जुमिलो बिल्कुलु असीं सम्झूं था त अगरि फ़ौज बि अंडर कर्फ्यू या बेशतर ममालिक में मिसाल मौजूद है एग्जैक्टली साईं फ़ौज अंडर डू यू थिंक ये सही प्रैक्टिकल ना है ये तरीक़ा जेसिताईं के सॼे सिस्टम में तव्हांजी के ऑनेस्टी न थी अचे तेसिताईं कोई बि सिस्टम वर्कआउट न करे सघंदो बुनियादी शइ ऑनेस्टी हुजणु घुरिजे ऑनेस्टी सां गॾोगॾु साईं ॻाल्हि कजे दुनिया में अहिड़ा तरीक़ा आहिनि साईं शाह साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी मुजीब साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन मुजीब साहिब सां ऐं शाह साहिब सां गुफ़्तगू तव्हांजे साम्हूं हीअ जेको सॼो घर शुमारी जो ऐं उनखां पोइ आदमशुमारी जो सॼो सिलसिलो आहे इन ते मुस्तक़िल प्रोग्राम थींदा ऐं पाण इन सॼे प्रोसेस जे मुख़्तलिफ़ एस्पेक्ट्स ते नज़र फेराईंदा रहंदासीं अॼु जे प्रोग्राम ताईं फ़िलहालु इजाज़त मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में अलाह जमा।